वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन कान ज़ू उसरतिन फ़नज़िरतुन इला मयसरह व अन तसद्दक़ू खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। इन देन ऐं लेन वारे मामले में जेकॾहिं तव्हां में को तंगीअ वारो आहे त उन जे वास्ते मोहलत आहे जेसि ताईं वञी उहो माण्हू पैसनि ॾियण जे क़ाबिल थिए। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो जेको शख़्स जंहिंजे मथां तव्हांजा पैसा आहिनि ऐं उनजी मईशत तंग आहे, रोज़गार तंग आहे, कमाई नाहे, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त उनजे लाइ आसानी कयो, उनखे मोहलत ॾियो त जीअं हू कमाए ऐं सुहिणे नमूने सां हुनखे परेशान न कयो। इहो अमल तव्हांजो अलाह खे ॾाढो पसंदि आहे। हीअ उनखे गिरफ़्त न कयो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात बि तव्हां खां आसानी फरमाईंदो। जेको ॿिए खे तंग नथो करे, ॿिए जे मथां सख़्ती नथो करे, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात बि उनजे मथां सख़्ती न फरमाईंदो। हीअ कर्ज़ जे मामले में या ब्याज वारा पैसा, हुन में रूस माल जेको आहे असुल माल उहो छॾे नई, बक़ाया जेको हिन जो हक़ ॾे रहे थो पियो, असुल पैसा आहिनि, उन वठण जे अंदरि बि तव्हां उनखे आसानी कयो, उनजे मथां सख़्ती न कयो। व अन तसद्दक़ू खैर लकुम, जेकॾहिं तव्हां सदको कयो, उनखे माफ़ करे छॾियो त इहो सभ खां भलो आहे। यानी कर्ज़ खां उनजे मथां सख़्ती न करे, नरमी करे, ऐं बहितर ईअं आहे जेकॾहिं उहो सफ़ा माली लिहाज़ सां पोइते करियल आहे, घणनि जो कर्ज़दार आहे त उनखे माफ़ कयो या सदको करे छॾियोसि। इहो सदको करणु ॿियनि सदकनि खां बहितर सदको आहे। ऐं ईअं बि आहे त तुंहिंजे मथां ज़कात फ़र्ज़ु आहे, ज़कात जा पैसा तोखे ॾियणा आहिनि, त जेको तुंहिंजो कर्ज़ी आहे ज़कात जा पैसा उनखे ॾेई करे उनजे कर्ज़ खे लाहे या उनजे कर्ज़ खे कटे ज़कात जे माल मां ईअं अदा करणु इन सूरत जे अंदरि बि जाइज़ आहे। त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए जे सदको कयो, इहो तव्हांजे लाइ भलो आहे। इन कुंतुम तालमून, जेकॾहिं तव्हां ॼाणो था। वतक़ू यौमन तुरजाऊन फीह इलल्लाह, ऐं उन ॾींहं खां टिजो जो जंहिं ॾियारे तव्हां अल्लाह जी बारगाह में मोटाया वेंदो, उते बि ख़ुदा तव्हां खां घुरंदो, पुछा कंदो। जीअं तव्हांजो ॿियनि जे मथां हक़ आहे, अहिड़ी तरह सां अल्लाह जो बि तव्हांजे मथां हक़ आहे। जेकॾहिं तव्हां नरमी कंदो त क़यामत जे ॾियारे अल्लाह बि तव्हां सां नरमी फरमाईंदो। सुम तुवफ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत, उहो उन ॾियारे नफ़्स जो कुझु कमायो आहे उनखे पूरो जो पूरो बदिलो उनखे ॾिनो वेंदो। अल्लाह ताला जी बारगाह जे अंदरि वहम ला युज़लमून, ऐं उहे न ज़ुल्म कया वेंदा। इंसाफ़ जूं हदूं, इंसाफ़ जूं तक़ाज़ा सभु पूरा करे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन सां इंसाफ़ फरमाईंदो। ऐं उनजे नफ़्स जेका कमाई कई आहे, कमाई मुराद बुराई कमाई या नेकी कमाई आई, उनखे पूरो जो पूरो बदिलो ॾिनो। अॼु हिन रुकू मुबारक जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन मामले में इरशाद थो फरमाए, जेकॾहिं तव्हां हिक ॿिए खे कर्ज़ ॾियो था या कर्ज़ वठो था, उन जे बारे में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हे पूरो जो पूरो रुकू बयान फरमाए थो। या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा तदायनतुम बिदैनिन इला अजलिन मुसम्मन, हे ईमान वारो, जॾहिं तव्हां पाण में कर्ज़ ॾियो वक़्तु मुक़ररु जे लाइ, कर्ज़ ॾिबा वक़्तु मुक़ररु जे लाइ, त मां अॼु ॾींहुं तोखे ॾियां थो ऐं पहिरीं तारीख़ ते मां तोखां वठंदुसि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फंद फ़क़्तु बि उनखे लिखो। बहितरीनु तरीक़ो इहो आहे हिन दौर जे अंदरि हिनजी सख़्त ज़रूरत आहे त कर्ज़ कंहिंखे ॾियो, ॾींदड़ लिखे ऐं उनखां सही वठे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबा दुनिया जे मामलात जे अंदरि पूरो जो पूरो रुकू अल्लाह ताला फरमाए थो त तव्हां दुनिया जे मामलनि में बहितर हूंदव त तव्हांजो दीन बि बहितर हूंदो। हर हिकिड़ो माण्हू दीनदार आहे, मुतक़ी, परहेज़गार, तहजुद गुज़ार आहे, पर दुनिया जे मामलनि में खोटो आहे त उनजी इबादत जी का हैसियत न रहे।
हू सिर्फ़ु रवाज ऐं रस्म इबादत जी पूरी करे थो पियो, बाक़ी मामलनि जे करे हू उनजी इबादत जे अंदरि को सुकून बि न हूंदो ऐं इबादत जे अंदरि उनखे मक़बूलियत जो शर्फ़ बि हासिलु न थींदो। रब त फ़क़्तुबू फल यक्तुबु बैनकुम कातिबुम बिल अदल, पोइ लिखे केरु, हिकिड़ो कातिब मुक़ररु कयो जेको कातिब उनखे लिखे। भला यअब कातिबुन अन यक्तुब फल कमा अल्लमहुल्लाहु फल यक्तुब। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त पोइ कातिब जेको आहे लिखण में इनकार न करे, पोइ हुनखे जुगाए त अल्लाह ताला हुनखे लिखण जी सलाहियत अता फरमाई आहे, उहो लिखे। हिन ॿिन्ही जे दरमियान में वेही करे लिखे ऐं उनखे हू बयानु करे त बाबा ही कर्ज़ु मां हिन खां वठां थो पियो जंहिंजे मथां अलैहिल हक़ हो, ऐं जंहिंजे मथां हक़ आहे त मां हिन शख़्स खां हेतिरा पैसा वठां थो पियो ऐं हिन तारीख़ ते मां अदा कंदुसि। पोइ कातिब उनखे लिखे ऐं लिखण जे अंदरि पंहिंजे रब जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि में रखे ऐं न घटाए उन खां का शइ। फ़इन कान अलज़ी अलैहिल हक़ सफ़ीहन ऐं ॾईफ़न ला यस्ततीउ ऐं युमिल। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फर्ज़ जेकॾहिं जेको जंहिंजे मथां हक़ आहे, जेको कर्ज़ु वठे थो, उहो बेसम्झ माण्हू आहे या ज़ईफ़ आहे या ताक़त नथो रखे लिखाए सघे, त पोइ हुनजे वली जे मथां हक़ आहे, जेको वली आहे उनजो वारिस आहे, उहो लिखे हुनखे कातिब खां लिखाए ऐं ॿिन्हिनि जूं सयूं हुन ते वठे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते फरमाए वस्तशहिदू शहीदैनि मिन रिजालिकुम। इन मामले जे अंदरि ॿ मर्द शाहिद बि कयो, यानी हिकिड़ो कर्ज़ु ॾींदड़, ॿियो कर्ज़ु वठंदड़ ऐं टियों शख़्स जेको उनखे लिखे थो पियो। इन सां गॾोगॾु ॿ शाहिद हुजनि मर्दनि खां। व इल्लम यकूना रजुलैनि फरजुलुन वमरातानि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात में जेकॾहिं ॿ मर्द शाहिद तव्हांखे नथा मिलनि त पोइ हिकिड़ो ॿ मर्द हुजनि, जे ॿ मर्द नथा मिलनि त पोइ हिकिड़ो मर्द हुजे, ॿ औरतूं हुजनि। मिमन तरदौन मिन शुहदाए, ऐं शाहिद उहे हुजनि जंहिंमें कर्ज़ु वठंदड़ बि जेको आहे सो राज़ी हुजे, कर्ज़ु ॾींदड़ बि उनखां राज़ी हुजे। यानी इहे शाहिद विच में विहारे करे ऐं पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो ॿिनि ॿ औरतूं जॾहिं उन में गवाह थींदियूं, अन तदिल इहदाहुमा फतुज़किर इहदाहुमल उखरा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उहो जेकॾहिं हिकिड़ी खां गवाही विसरी वञे, केतिरा पैसा हिनखे ॾिना हुआ, हिन केतिरा पैसा वरिता हुआ, त ॿी उनखे यादि ॾियारे। ऐं न शाहिद इनकार कनि इज़ामादू, जॾहिं उनखे सॾु कयो वञे त बाबा अचो शाहिदी ते, हीउ मामिलो हल नथो थिए, हीउ शख़्स पाण में उलझी पिया आहिनि, हाणे अचो शाहिदी ॾियो, त शाहिदनि खे बि घुरिजे त उहे शाहिदी जे अंदरि कीबाइनि न, शाहिदी खे ॾियनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो न सुस्ती कयो, वला तसमू अन तक्तुबूहु सगीरन औ कबीरन इला अजलिही ज़ालिकुम अक़सतु इंदल्लाहि व अक़वमु लिशहादत। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो इन मामले लिखण जे में कॾहिं बि मायूसी अख़्तियार न कयो। ऐं कर्ज़ु खणी थोरो हुजे या घणो हुजे त बि लिखो। हालांकि इहो लिखण वारो जेको मामिलो एॾो त मज़बूत आहे, इहो घणनि फितननि खे इहो टारे थो पए। यादि करणु घुरिजे हीअ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पूरो जो पूरो बयानु फरमायो आहे। इन में हज़ारे हिकमतूं आहिनि जेके माण्हू नथा लिखंदा। पंहिंजी ॻाल्हि आहे, पाण में माइट आहियूं, पाण में दोस्त आहियूं, एॾो मामलनि में हिक ॿिए खे बर्दाश्त करे वेंदासीं, पर पोइ अणबतूं अहिड़ियूं पैदा थियनि थियूं पियूं, इख़्तिलाफ़ पैदा थियनि था, रिश्तेदारी जे मामलनि में बि ईअं थी था वञनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो पोइ बहितर ईअं अथव, नंढिड़ो मामिलो हुजे, थोरो हुजे, उनखे बि लिखी छॾियोसि। फरमाए त अन तकून तिजारतन हाज़िरतन तुदीरूनहा बैनकुम लैस अलैकुम जुनाहन अल्लाह तक्तुबूहा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात में जॾहिं शइ खपाइण वारी जेकॾहिं मौजूदु आहे त पोइ तव्हां न लिखो। मसइलन दुकान तां माण्हू सौदो वठे थो पियो, इहो बि त हिकिड़ो मामिलो आहे न, यानी पैसा हुन ॾिना, हिन सौदो ॾिनो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जेकॾहिं तिजारत वारो सामान हिक ॿिए में पाण में फेरायो था, उहा शइ मौजूदु आहे त इहा लिखण जी मोहताज आहे कोन, इनखे न लिखो। वाशिदू इज़ा तबायअतुम वला युदार कातिबुन वला शहीद। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाई ईअं न थिए जो वरी तव्हां जंहिं किताब कातिब जंहिं लिखियो आहे वरी हुनखे नुक़सानु पहुचायो, हुनखे धमकायो, ऐं न वरी शाहिदनि खे हुनजे मथां दॿाउ विझो त मां पैसा हिन खां हेतिरा वरिता आहिनि, तूं मुंहिंजे मथां हेतिरियूं गवाही ॾिए थो। पर लिखत बि हुजे, गवाहियूं बि हुजनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इहो फासिकनि जो कमु आहे, यानी कंहिंजे हक़ खे ज़ब्त करणु
अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इन मामले में तव्हां अलाह खां ॾिजो जो अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात वयुअल्लिमुकुमुल्लाह अल्लाह ताला तव्हांखे सेखारे थो वल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम अल्लाह ताला हर शइ जे ॼाणींदड़ आहे। अॻिते थो फरमाए त इन कुंतुम अला सफ़र पोइ जेकॾहिं तव्हां सफ़र में आहियो हुजे न वमल्लम तजिदू कातिबन पोइ जेकॾहिं तव्हां सफ़र में आहियो ऐं उते इहो मामिलो करणु चाहियो था उते त तव्हांखे कातिब सफ़र में कोन थो मिले लिखण वारो किताब खे ॾांढो लिखल अल्लाह ताला फरिहानुन मक़बूदतुन अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात को फरमाए उन में को एवज़ उनखे ॾियोसि तोखे मजबूरी आहे सफ़र में तुंहिंजो ख़र्चु खुटी वियो आहे तोखे मंज़िल ते पहुचणो आहे ऐं तूं कर्ज़ु वठंदे त अजनबी खां त कोन वठंदे पोइ उन जॻह ते तव्हां उनखे गिरवी का शइ रखोसि उन सां गॾु त हीअ शइ मां तोखे ॾियां थो पियो मां सफ़र में आहियां मां सफ़र जी मंज़िल पूरी करे जॾहिं मां ॻोठ में पहुचंदुमि त पोइ मां तोखे पैसा ॾेई करे मां पंहिंजी खे वठंदोमांइ यानी उनखे मज़बूत कयो कमज़ोर न कयो छो जो लिखण वारो बि कोन्हे शाहिद बि कोन्हनि पोइ इन सूरत में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो पोइ एवज़ हुनखे ॾियो अमिना बअदुकुम बादन फलियुअद्दिल्लज़ी तुमिना अमानतहु फलियत्तक़िल्लाह रब्बहु अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए पोइ सफ़र जी हालति में हुन तोखे पैसा ॾिना तोखे सफ़र जो ख़र्चु कोन हुयो ऐं तो हुन वटि का शइ अमानत तौरु रखी घड़ी रखी मोबाइल रखी अहिड़ो को सामान हुन वटि रखियो त तूं पाण वटि रख मूंखे पैसा ॾे मां मुसाफ़िर आहियां हिते मूं वटि पैसा न आहिनि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ॻोठ में अची करे उनजी अमानत खे ख़ुशीअ सां अदा कयोसि उनजा पैसा उनजे अंदरि तव्हां कीॿायो न उनखे तंग न कयो छो जो ॾुखे टाइम जे अंदरि हुन तव्हांजी मदद कई आहे उहे पैसा हुनखे ॾेई करे तूं पंहिंजी गिरवी रखियल शइ हुन खां मोटाए वठो इन मामले में अलाह खां ॾिजो अॻिते फरमायो त भला तख़्तुम शहादत ऐं शाहिदनि खे घुरिजे त शहादत खे न लिखाए इहो फ़र्ज़ु आहे शाहिदनि जे मथां जंहिं शइ जे मथां हुनखे शाहिद कयो आहे फ़इन्नहु आसिमुन क़ल्बुहु अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जेको शख़्स शहादत खे लिकाए थो उनजी दिलि गुनहगार छो जो इहो मामिलो क़ल्ब जो मामिलो आहे दिलि जो मामिलो आहे त शाहिदनि जी दिलि जे अंदरि ख़राबी पैदा थींदी आहे उन्हनि जा बयान मटिजी वेंदा आहिनि उन जूं ज़बानूं मटिजी वेंदियूं आहिनि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त शाहिदनि जे मथां हक़ आहे उहे अमानतदार आहिनि ऐं उनजे मथां पूरी तरह सां गवाही ॾियनि जंहिं शइ जे मथां उनखे गवाही ॾिनी आहे उन मामले जे अंदरि इख़्तिलाफ़ पैदा न कनि वल्लाहु बिमा तअमलून अलीम अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ॼाणींदड़ आहे जेको तव्हां अमल कयो था अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हांजे अमलनि खां बाख़बर आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़बूल फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला